सेज हयाती। जने सर मुखे लगे तो तुझे अंदर जी बाह अजा माठी ना थी। रोज़ार की माठ थी थी हां ओ साबत दफा चुट थिया बदफा एक दफा उन मुंह मथा फेर कया ए दफा उन सुथियूं गोली वई मुके अया तू चवी थो त भला चक्कर छा है जेड़ो छा ता शुरू आ ओ छड़ न गाल के गुलजार छड़ भला को इश्क बिश्क चक्कर आए छा गुलजार साऊ हुस्न जा पुजारी ए बियो तो बहादुर जे घर में चंद्रो तई चंद्र वाकई गुलजार तू दिसदे न वा तो पानी पानी थी विंदई वाना तो नजरन जो घायल आहे न हाय हाय छा बताए असल हूर जो बचड़ो थई हूर जो भला होदे भी खबर चारा है या हिते खाली अदो इश्क में अंधो यार बटरे चक्कर माई बसरा जा हाल हवाल क्यों वा मले इथोरो आसरो मिलियो यार बहादुर सा झेड़ो जो थी पियो न उन मसले जे करे मले कम थोरो रुक जियो जे एड़ी गाला तो मां गची हलाए न न गुलजार न वञण का मां भी वञी सका तो पर अगते लाइ छा अज न दे त ख्वारी भी थी पंदी ऐं बियो त दुश्मनी भी लगी पई आ उन सा चने सर दुश्मन जी तांगी भगी चंगी आ जे कुछ वठ वठा थी तब ख्वारी हुनन जी न यही तो है गुलजार यही तो है यार सोचा तो किथे पखी हथन में उड़ी न वञे चरियो ही चरियो बहादुर एड़ा कम दिसी बेजार थी पवंदो ऐं हिक न हिक ॾींहुं घर मां कढी छॾींदुसि ओए तुंहिंजो रस्तो साफ़ हाय हाय काल तो सही लख जी कई ॾिसूं था भाई बसरा के वरी चई तो ॾिसां सुर ॾेई त ठीकु आहे त हलिया हलंदासीं पटे खंभे खणींदासीं छा कंदो इहो बहादुर छो त गुलजार जी ॿोली हिकिड़ी गोली यही थी तो गुलजार यही थी तो बहादुर जे गिचीअ में रसो विझी केले खणींदासीं ओ त चने सर जी चाल ढंगन बलन जो वयूं बताल अमा ससुई अदो सूमर वेचारो अञा खुशी कोन थियो आ वरी अॼु वियो थई हाशिम उन माई रेशम जे ज़मीनुनि ते छो मासी ओ अम्मा माखे लगे थो त इहा माई वरी हाणी काठी सोरण शुरू कई आ उथारींदी चिणगा साड़ींदी परावा मुंह मासी रेशम त सुठी आहे ऐं हक ते बि आहे ज़मीन हुन जे नाले ते आहे जेकॾहिं ज़मीन संभाले थी त माण्हुनि खे साड़ छो थो थिए ओ अम्मा ये झेड़ा ॾिसे थी ज़माने में बननि ऐं वननि जा आहिनि जे हुआ न त मुड़साला हीअं ज़रूर विढ़ंदा मथां वरी इहे लफ़्ज़ चवंदा त ज़ाइफ़ां बि का वॾेराइप कई मासी इहा ॻाल्हि त आहे औरत खे मर्द कॾहिं बि कोन सहंदा मासी असांजो मुआशिरो ई अहिड़ो आहे जिथे औरत खे गुलाम बणाए रखण जो रवाज आहे ऐं हुनखे घर में ई रहण जो इख्तियार आहे अम्मा ॿियो त हे बहराड़ी आ शहर त नाहे न जो ज़ाइफ़ां ॿाहिरि घुमंदियूं फिरंदियूं वतन जा ख़रीदारियूं कंदियूं वतन अमड़े शहर जूं मायूं ॿाहिरि घुमंदियूं फिरंदियूं वतनियूं आहिनि पर हिते पंहिंजी मर्ज़ी औरत नथी हलाए सघे शुक्र आहे मासी पोइ बि रेशम हिम्मत कई आहे ऐं मुड़ुस बि सुठो अथसि न त मासी इल्ज़ामनि में ई पूरी थी वञे आ माण्हू निकिरण ते ई मेणा ऐं ताना हणनि सां ओ अमड़े रेशम जो हाल बि उहो थियो थी जहिड़ी अंधी पेके तहिड़ी सावरे हा हाणे भला इहा ज़रूरत रेशम खे कहिड़ी ही त पाण थी पई वॾेराइप हलाए जॾहिं मुड़ुस हुयुसि त उहो बनी ॿारो संभाले हा न बाक़ी इहो बि मारियो मिटू आण त खाऊं मासी असांजी सोच ई न बदली आहे असां औरतुनि ते असांजा मर्द एतबार ई नथा कनि ऐं औरतुनि खे औरतुनि जा हक़ बि नथा ॾिना वञनि तॾहिं त असां सभु औरतूं पाबंदीअ जे वर चढ़ियल आहियूं मासी दुनिया अलाए किथां खां किथे पहुची वई आहे ऐं असां गुलामीअ जी ज़ंजीरुनि में जकड़ियल आहियूं अमड़े हाणे इन्हे छोरीअ बि कहिड़ो मुड़ुस कयो इहो लौंग फ़कीर छा भत छा बिस्मिल्लाह काॾे रेशम काॾे लौंग पर मिड़ई लिखियो पियो थो लोड़ाए
ॿियो अधो अकुल औरत जो। पर अमड़ तूं छॾे हिन ॻाल्हियुनि खे। अचे न वरी बहादुर ईंदो त वरी हरू भरू ॻाढ़ा तारा कयूं ईंदो पियो धमकियूं ॾींदो इहो रा 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 कंदो। हाँ मासी, असांजे लाइ इहे ॻाढ़ियूं अखियूं ई काफ़ी आहिनि जंहिंमें कॾहिं बि प्यार ऐं एतबार जो जज़्बो न ॾिठो अथमि, जंहिंमें सदाई शोर ऐं गुस्सो भरियल ॾिठो अथमि। रईस मसलो इहो आहे त आईजी साहब खे कंहिं शिकायत कई आहे त राणा रईस काबू खान जे भर आहे ऐं हुनजी वंगार थो वहे। राणा साहब इन जो मतलब छा आहे? आखिर ख़बर त पए। रईस काबू खान, मां अव्हांखे सिर्फ़ु इहो ॿुधाइण आयो हुउसि त आईजी साहब इहा सिर्फ़ु ॻाल्हि मूंसां शेयर कई त वाकई ईअं आहे छा? एसपी साहब, तव्हां हिन खाते में अहम पोस्ट हूंदो आहे। तव्हां जो को हेठियों ऑफिसर नाल हूंदो त यकीनन मथे ते शिकायत तव्हांजी थी। ऐं कॾहिं कॾहिं को माण्हू गुज़ारिश कंदो, उहो बि हिन सूरत में त अॻिले माण्हू शरीफ़ हूंदो। हिकिड़े असां बि गुज़ारिश कई हूंदीसीं, जेकॾहिं अव्हांखे बुरो थो लॻे त आइंदा कोन कंदासीं। रईस, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झी कोन। मूं अव्हांजी ॻाल्हि सम्झी तॾहिं त ईअं चयो आहे। रईस काबू खान, तव्हांजो चयल कमु मुंहिंजी अखियुनि ते। मूं सिर्फ़ु उहो माण्हू ॻोल्हण लाइ ते चयो त आख़िर उहो केरु आहे जेको इहे रिपोर्टूं मथे थो पहुचाए। ॻाल्हि त पधरी पई आहे, उहो हिकिड़ो ई माण्हू मुजन। पर मूंखे ज़ाती तौरु ख़बर आहे त मुजन खान दहमानी आहे, सिर्फ़ु हेठियनि ते दहमान कंदो आहे। मूं जॾहिं खेसि बदिरायो त हुन छा कयो? राणा साहब हुन वटि हिकिड़ो वकील आहे जंहिं हुनखे ज़मानत कई। थी सघे थो मुजन खे साफ़ करण जे लाइ हुन जी दरख़्वास्त कई हुजे। ठीकु आहे रईस काबू खान, आउं फेस करे वठंदुसि, बाक़ी तव्हां खां मूंखां ग़लति मतिलबु न वठो। तव्हां असां लाइ मोज़िज़ आहियो ऐं दोस्तनि जा दोस्त आहियो। महिरबानी राणा साहब। बहादुर बचा, का ख़बर पई थई? न मामा। इहो हाशिमो वञी मुजन जे हमरा वज़ीर सां विड़ियो अथई। कॾहिं? अरे बाबा, 2 ॾींहं अॻु। इन रोल सूमर जे करे। बहादुर बचा, हाणे इहो हाशिम बि पाण खे सरदार शाह ज़मान तो समझई। हलियो आहे मुजन जे माण्हुनि सां वेहण। मामा, सूमर सौरो जो अथसि। जेकॾहिं इन जो पलांद न कंदो त सुभाणे माण्हू छा चवंदसि? सूमर जो पल? इहो सूमर न पंहिंजी कारी धीअ अची हाशिम जे गाटे में हई थई ऐं पाण वरी आज़ाद थी घुमंदो थो अचे। मामा, ख़बर अलाह खे, तूं छो त पंहिंजे हरू भरू वात विझाईं? बहादुर बचा, सॼी दुनिया खे ख़बर आहे इहो सूमर को चङो आहे छा। इहो मवाली कोन पियो कुछेसि, आख़िर तंग थी तलाक नहीं। मामा, अल्लाह हक़ों बि रखे ऐं नाहकों बि रखे। ईअं न चवंदो कर। अञा न चवां। हाँ बहादुर बचा, ॿियनि जे लाइ त मेण लॻा था वतन, बाक़ी हिन हाजी वेचारे ग़रीब जे लाइ कुहाड़ा सिधा अथनि। पंहिंजे प्यारे भांजे जे घर थो रहां, को इन्हनि जे घरों थो खावां छा जो धमकियूं था ॾियनि? खावां थो त पंहिंजे भांजे जो थो खावां। वॾा मुड़ुस ऐं गैरती थिया आहिनि, पुठ वराए ॾिठी अथनि। ओबा, तूं आहीं जो लिहाज़ रखियूं थो अची न, बाक़ी के ये मिटी माइटी जड़ा संभाले न घर के कोन था। बाहर वरी से हमरा वडा तुरला हयूं था वतन। हाणे बस तू भी राकेट वांगे सिद्ध तो करी, कंहिं ॻाल्हि ख़बर ई कान थी पवे। मां बाबा सच थो चवां, हाणी वरी यो यारो कयो अथनि सोढो। हाणी वरी ने काबू खान इन सोढे के मौत पर बणाए छॾियो आहे। इहो सोढो चङनि भलनि जा पटका लाहींदे देर ही कोन थो करे। सोढो चङनि भलनि जा पटका लाहींदे देर ही कोन थो करे। भला बस कंदे या अञा मथे में सूर विझंदे? ओ बा बहादुर, जाई थो चवां, तोखे वरी मथे में थो सूर पए। ॾिस न बाबा, ज़मीन कंहिंजी, मालिक केर, हेस ऐं मुड़ुस विच में गिरह खण जा आदि बणिजी विया आहिनि। वरी मूं ते था इल्ज़ाम हणनि त हाजी शरीफ़ साज़िशूं थो करे। मूं ग़रीब कंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे? सभई अची मुंहिंजी ॻिची में था विझनि। ग़रीब आहे तॾहिं
ॿुधा सोडा सच मूंखे ॿुधा कल्ह को मसलो थियो आहे छा? भॼाई तूं सफ़ा का सोदाइण आहे। कल्ह असां वियासीं चाचे सूमर खां पुछो सो उते ख़बर पई त हाशिम बनी ते वियो मोटंदे हुन सां मिलंदा आयासीं। लोग त चयो हू ठही संभरी झेड़े जे लाया हुआ। भॼाई लौंग जो आहे मथो ख़राब ईअं ठही संभरी अचना त पोइ बची वञा न। कोई बि अदा मुंहिंजे ने माण्हुनि ॾंद चक त ॾिना हूंदा न। भॼाई असां को हट वणियासीं जो जेको कुझु चवंदा ऐं असां माठ करे ॿुधंदासीं उन्हनि जे चंबे जो जवाब सोटन सां डंडे ऐं दड़के जो जवाब दाबे सां। अदा बिज त छटजी वियो न। हा भॼाई बिज त हाशिम छटराए छॾियो हूंदो पर मुजन जे माण्हुनि खे हाशिम जी पहिरीं मार विसरी वई हूंदी छा जो हाणे अची गप में तिरकंदा। अदा लोंग जा त मूंखे अधूरा जवाब ॿुधी सॼी राति निंड ई न आई आहे। भॼाई अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे अवां हरूभरू अची परेशान थिया हो ऐं अची पंहिंजी निंड फिटाई थी। अदा वे हिते मां तुंहिंजे लाइ चांहि चई अचां थी। न भॼाई रेस काबू खान जो न्यापो आयो मां उॾां थो वञा। अदा चांहि थी पी वञ न। भॼाई ज़रूर पिया पर तकड़ जेको वारो स्वभाव जॾहिं लौंग हुजे न तिन खे तकड़ो मोकिलिजांइ चङो मां हलां थो। जो पैगाम जिया जो पहुतो डामदा अमर अमर छो खाता है हाँ छो मासी हाँ हो छा मड़े ड्रिजी वई आहे अलाए छा छोकिरी
मासी हे बूट कजो पियो आहे मर्दाणो को आयो हो छा मासी हाँ बहादुर आयो हो छा त केर हो बूट तो बहादुर जो भी ना है लगे थो त को न को हिन कमरे में आयो छोरी थी मुखां लिकाए खैर केतरो बुझी रहंदी बसरा जड़ी कच्चे टेढ़ी पके और जा पकी रहूं भी फिरंदा था वतन पे निगर भी नंढी जमा भी घणा हिक न हिक ॾींहुं सची कराए रहंदी सांस अम्मा तू फिकुर न कर मां जागा थी न तू सुम्ही प आराम कर सुम्ही प मुंहिंजी अम्बड़े मां वेठी आहियां जागा थी दिल जाए कर ये कहीं मां सिरी लाहे रखा टंगिया ने कोट ते मथे सुम्ही प मुंहिंजी अम्बड़ आदा सुमरा लगे तो तुझी तबियत हाणे ठीक है हाँ दा हाणे ठीक आहियां खट ते सुम्ही सुम्ही पासा सूर था कनि बाबा वड़ा बाबा के भी खट ते आराम कोन थो अचे चवे तो घर खां ॿाहिरि निकिरां त ॿियो ॾींहुं पोइ थिए चाचा हाणे आराम कर खफन के छॾ इन उम्र में तो माण्हू चवंदा आहिनि आराम कयूं पर हिकु तूं ही जेको वतींदो ॾचनि में पवंदो हाशिम जे खट ते वेही रहियसि न त अॻोपो वेही रहंदुसि उज़बा चुरंदा पिया त सिहत सही रहंदी अदा सुमरा भाउ हाशिम तुंहिंजो कमु करे आयो आहे हाणे कुझु ॾींहं तूं आराम कर हाँ बाबा बनीअ में बिज छटिजी वियो जंहिंजो तोखे चारई पहर फिकर हो अम्मा इहो त हाशिम सुठो कयो पर जेकॾहिं फसल जी सार संभाल न थींदी त सुठो कोन थींदो अञा कहिड़ी सार हलंदे यार सुमर तूं बि को वॾो सौदाई अदा ॾिसीं थो त दुश्मनी लॻी पई आहे पोइ पाणी छॾे ज़मीन ॿोड़ाए छॾे त पोइ बिज ज़ियान थी वेंदो फसल तबाह थी वेंदो सलाह ॿुॾी वेंदा अबोल हाणे हेॾां त होॾां बीठो आहे असांजो त दिमाग़ ई कमु नथो करे हाशिम तूं छो थो परेशान थी हाणे मां कंहिंसां कोन विढ़ंदुसि बाबा भी हाणे कंहिंजी ॻाल्हि मञे ई कोन थो अम्मा सिर्फ़ ही फसल तैयार करण ॾे पोइ जवाबु ॾींदोमान हाणे अध में छॾणु सुठो नथो लॻे अम्मा अम्मा तूं हिनखे कुझु बि न चओ सुमर हाणे ॻाल्हि कोन मञींदो सुमर जी ॻाल्हि पथर ते लीक थी वई अदा तूं बि ईअं थो चवीं मूंखे तंग कंदो न मां हलियो वेंदुसि ॿुधई न मां कीअं चई वियो पैस का ख़बर त चवां छा थो अदा तव्हां सम्झो कोन था छा हाणे तूं बि मुंहुं फेरींदे छा मुंहिंजनि साईं थोरो सब्र करण जी ज़रूरत आहे बाक़ी कमु अहिड़ो करे आयो आहियां असुल मुल्क में माथा न ॾिसंदे इहे बहादुर ऐं हाशिम वारा हिक ॿिए जा मथा फाड़ींदा मथा गुलज़ार मुंहिंजनि खे मुल्क में मांधाड़ न दुश्मननि जी धूड़ बि नज़र न अचे मुंहिंजे हाउ त छंडो तॾहिं पवंदो गुलज़ार जॾहिं रेशम ऐं लौंग क़ाबू थींदा जॾहिं अकेला थिया न अहिड़ी ढॿी हणंदासीं उन मुंहिंजनि साईं जो पर चुरण जी चाह न मिलंदनि वारो कर गुलज़ार जेकॾहिं इहा रेशम पेर जमा वई न त वॾो मसइलो पैदा कंदी उन्हनि जा पेर पटण मुंहिंजो कमु आहे पहिरां इहे हल्का सल्का कमदार
बंद थो थियनि पोइ उन ॿिन्हिनि खे ज़मीन ते टोड़ाए साकाए ॿधी अची तुंहिंजे पेरनि ते उछलाईंदुसि छो त गुलज़ार जी ॿोली हिकिड़ी ॻोल्ही। गुलज़ार चने सर त को मसलो न कंदो न। चने सर खे अहिड़ी जॻह ते फासायो अथमि जितां आज़ाद थियो त पर न हणी सघंदो। हिकिड़े पासे बहादुर अथसि त ॿिए पासे हाशिम। असुल मैदान साफ़ करे ॾिनो अथमांव मुंजन साईं। काथे हू तव्हांजी गिची में न पइजी वञे मुंजन साईं, छो त तव्हां नबू कमदार खे कमदारी मां हटायो आहे। नबू कमदार मूं वटि थाबा खाई पहुतो आहे। बाक़ी मूंखे लॻे थो त नबू कमदार सां जुठ सूबेदार सिकंदर बि करे वियो आहे। पैसा ॾेई ऐं वरी रस्ते तां फुर कराई अथसि सो हमरा खे बुखार ॾेई छॾी। गुलज़ार अकेले वज़ीर खां बि कमु नथो थिए। मां गॾु वियो हुउसि पर उते माण्हू घणा थी पिया, नाकाम थी वियासीं। ईअं दुश्मन सां सिधो थोड़ी विड़बो आहे मुंजन साईं, हमेशा अकुल ऐं होशियारी सां विड़बो आहे। बहरहाल गुलज़ार कुझु कर, न त हेॾी सारी वेठल ॻाल्हि ख़राब थी वेंदी ऐं माण्हू खिलंदा। कोन खिलंदा माण्हू मुंजन साईं, सिर्फ़ 2 ॾींहं सब्र कयो। मिट्टी जो तूफ़ान ईंदो ऐं उन तूफ़ान में वॾा वॾा वण अची फाको करे किरंदा।